जिन वक्त असीं भिटशा के मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवाननि सान्या धुरियनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त 2021 जो साल जो हिन वक्त शुरू थी चुको है उन मां हू कहिड़ियूं उमेदूं रखनि था जॾहिं त 2020 जो जेको साल हिन वक्त गुज़री चुको है उहो साल भिटशा के शहरनि समेत मुल्क के अवाम लाइ कीअं गुज़रियो ॾिसूं था। उन हवाले सां भिटशा जा शहरी सान्यावद धुरियूं ऐं हितां जा सहाफ़ी जेके आहिनि उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा कहिड़ा वीचार वंडनि था। ये जो जेको साल हो सो इलाही चैलेंजिस खणी आयो, इलाही मसला खणी आयो, पर अल्लाह जी महिरबानी सां ऐं लतीफ़ सरकार ॿियनि बुज़ुर्गनि जे रहमतुनि सां असांजा शहर, असांजा ॻोठ, असांजा वाहण महफ़ूज़ रहिया। न त वॾियूं आफ़तूं जीअं कोविड कोरोना हुई उन वॾा चैलेंजिस ॾिना, माण्हुनि खे मुआशी तौरु वॾियूं चैलेंजिस आयूं। ऐं नए ईंदड़ साल में इंशाअल्लाह असीं सभई ऐं ही नई जेका सदी हूअं बि जेका आहे नओं साल सो नौजवाननि जो साल हूंदो ऐं असीं नई हिम्मत सां अॻियां ईंदासीं। 2020 अवाम जे लाइ तमामु माना बदतरीन गुज़रियो। उन जे हिसाब सां गैस जी लोड शेडिंग हुई, लाइट जी हुई, महांगाई हुई। असीं 2021 में अल्लाह पाक जे दर अर्ज़ था कयूं त 2021 में ही कोरोना जहिड़ी वबा बि ख़तमु थी वञे ऐं सिंध जे मारूअड़नि, पांधीअड़नि, अक़ीदतमंदनि जूं दिलि जूं ख़्वाहिशूं जेके आहिनि उहे दरगाहूं खुलियूं वञनि। कारोबारी मरकज़ बंदि आहिनि कोविड जे करे या ॿियूं जेके तकलीफ़ूं या परेशानियूं 2020 में ॾिठियूंसीं। इंशाअल्लाह इहे उमेदूं कयूं था त 2021 में इन्हनि शयुनि खे न ॾिसणो पवंदो। 20 साल जेकॾहिं उनखे बदकिस्मती जो साल चइजे तॾहिं बि उनखे वाधाउ न थींदो, छो त 2020 कोविड जे करे इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ी वॾी परेशानी जो ऐं ईज़ाउ जो सबबु रहियो। 2020 त लिकियल कंहिंखां बि कोन्हे त तबाही जो साल रहियो, कोरोना जे करे या ज़राअत जे हवाले से या सैलाब जे हवाले सां 2020 जेका तबाही की वाक़ई खां लिकियल छुपियल कोन्हे। असीं उमेद इहा ई था रखूं अल्लाह जी ज़ात मां त 2021 इहो जेको हिकिड़ो ख़ुशी जो साल हूंदो। असांखे उमेद आहे त 2021 मुल्क लाइ, पाकिस्तान लाइ, सिंध धरती लाइ इंशाअल्लाह ताला बेरोज़गारी या ॿिया जेके कोविड या ॿियूं जेके वायरसूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करण लाइ मुस्बत इंशाअल्लाह साबित थींदो। हिकिड़े तरफ़ महांगाई ऐं हिननि हुकुमरान तबक़नि जा पाण में थींदड़ झेड़ा ऐं ॿिए तरफ़ वरी कुदरती आफ़तूं जंहिंमें ॿोॾ, कोविड वग़ैरह वग़ैरह सभु शयूं मैटर कनि थियूं त आख़िरी नतीजे में 2020 ॾाढो ॾुखियो साल गुज़रियो। ऐं 2021 हिकिड़ी होप आहे, हिकिड़ी उमेद करे सघिजे थी। असां पुर उमेद क़ौम जे फ़र्द जी हैसियत में इहो चई सघूं था त साल 2021 असांजे लाइ के सभाग खणी अचे। जीअं ॾिसी रहियो त भिटशा जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवाननि ऐं सान्यावद धुरियनि जो चवणु आहे त भिटशा जी नगरी समेत मुल्क जो अवाम जेको आहे 2020 में पीड़ियल रहियो, जॾहिं त महांगाई तमामु घणी उरूज ते हुई, जॾहिं त ॿिए पासे कोरोना सबबु दरगाहूं बि बंदि थियूं ऐं अवाम तमामु घणो बेरोज़गार थियो ऐं अवाम महांगाई जी चकी में पीड़िसजणो रहियो। जॾहिं त ॿिए पासे हिननि जो इहो चवणु आहे त 2021 जो जेको साल शुरू थी चुको आहे उन मां तमामु घणियूं उमेदूं आहिनि ऐं उमेद करियूं था त 2021 कोरोना जे ख़ात्मे जो साल थींदो ऐं महांगाई ते बि ज़ाब्तो आंदो वेंदो। कैमरामैन निसार मंगरियो सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़ भिटशा।